ॻोठ सईद ख़ान लुंड आबादगार खां असांखे ख़त ॾियारे मोकिलियो अब्दुल वदूद सिंधीअ। तो बिना कहिड़ियूं ईदूं। कल रमज़ानुल मुबारक जो महीनो पुॼाणीअ ते पहुतो ऐं शवाल जो चंड हर तरफ़ ईद जे ख़ुशियुनि जा रंग निखेरे आकाश ते निर्वार थियो। अॼु हर कंहिं जे लबनि ते ईद मुबारक जा लफ़्ज़ आहिनि ऐं हर माण्हू नवां कपिड़ा पहिरे तेल फुलेल थी ख़ुशियूं मल्हाईंदे हिक ॿिए खे भाकुर पाए ईद मुबारक चई रहिया आहिनि। पर तो बिना मुंहिंजी कहिड़ी ईद? हे ईद जूं ख़ुशियूं मूं लाइ ज़हर बणियल आहिनि, मूंखां ईद जूं समूरियूं ख़ुशियूं विसरियल आहिनि। अॼु सभिनी जे तन ते नवां कपिड़ा आहिनि, हर कंहिंजे दिलि में ख़ुशियुनि जा पखी उॾाम करे रहिया आहिनि। के पंहिंजे प्यारनि सां गॾु केतिरी बंदर जो सैर करणु निकिता आहिनि, त के वरी समुंड किनारे पंहिंजनि महबूबनि सां हमेशह गॾु जीअण मरण जा वचन वरजाए रहिया आहिनि, त के वरी पंहिंजे अबाणे देश में पंहिंजनि हिकु जहिड़नि दोस्तनि सां गॾु ईद जूं ख़ुशियूं मल्हाए रहिया आहिनि। पर मूंसां गॾु ईद जो ॾिहाड़ो गुज़ारण लाइ सवाइ तनाईअ जे ॿियो कुझु बि नाहे। हा, तो मूंसां ज़िंदगी जे हर ॾुख सुख में गॾु रहण जा वाइदा कया हुआ। छा तो पंहिंजा उहे समूरा वाइदा विसारे छॾिया आहिनि, या हाणे मूं मां तुंहिंजी दिलि भरिजी वई आहे? मुंहिंजे लाइ मुंहिंजे वॾे भाउ काटन जा नवां कपिड़ा सुबराया आहिनि, त वरी मुंहिंजी माउ मूंखे ईद ॾींहुं पाइण लाइ बाबा जी पियल सोनी वाच ॾिनी आहे। बाबा जी सोनी वाच जेका बाबा खे कंहिं दोस्त तरफ़ां तोहफ़े तौरु मिलियल हुई। बाबा जी वफ़ात खां पोइ घर जे कंहिं बि भातीअ उन वाच खे हथु न लाथो, छो त उहा बाबा जी निशानी हुई। अॼु मुंहिंजी माउ मूंखे उहा वाच ॾींदे चयो त पुट, हीअ तुंहिंजे बाबा जी आख़िरी निशानी आहे। तुंहिंजे पीउ जे गुज़ारे वञण खां पोइ तूं ई घर जो सभिनी खां नंढो ऐं सभिनी जो लाॾलो आहीं। तूं पंहिंजे पीउ खे सभिनी खां प्यारो आहीं, तंहिं करे हीअ वाच हाणे तूं ई ॿध। मुंहिंजी मिठी, पर यकीन करीं त अॼु तूं मूं साण नाहीं त ॼण मां अधूरो आहियां। मूं न अम्मा जो ॾिनल बाबा जी सोनी वाच हथनि ते ॿधी, न वरी वॾे भाउ जो वरितल वॻो पातो। अॼु आउं सुबुह जो सवेर ई घरां निकिरी ॻोठ खां परे बाग़ ते वञी वेही रहियो आहियां। ईअं सॼो ॾींहुं उते ई लोक खां परे रही अकेलाईअ में ईद जो ॾिहाड़ो गुज़ारींदुसि। शाम टाणे सिज खे पंहिंजो नूर विञाईंदे ॾिसी ज़ारो क़तार रोई पवंदुसि। सिज खे ज़मीन सां कंदड़ बेवफ़ाई ते खेसि मयार ॾेई वेंदुसि। सॼण साईं, ईअं लॻे थो त ओलह ॾांहुं लही धरतीअ खे ऊंध करे वेंदड़ सिज मूंखे छा चवंदो? ईअं ई चवंदो त सिंधी, तूं मूंखे ॾोरापो ॾियण खां पहिरीं पंहिंजे उन महबूबा खे मयारी कर, जंहिं लाइ तूं अॼु ख़ुशियुनि जे ॾींहुं बि अखियूं आलियूं करे वेठो आहीं। हा, मां अॼु सिज खे को बि जवाबु न ॾेई सघंदुसि ऐं उतां बग़ैर कुझु पुछण जे वापसि हलियो ईंदुसि। पर वरी बि पंहिंजे दिलि खे आथत ॾेई रहियो आहियां त जेकॾहिं मूंखे ईद जूं ख़ुशियूं नसीब न थियूं आहिनि, त यकीननि सुख सां तूं बि ॾिहाड़ो न गुज़ारियो हूंदो। मूंखे यकीन आहे त अॼु तोखे मुंहिंजी यादि ज़रूरु आई हूंदी ऐं तो मूंखे दिलि सां ज़रूरु सारियो हूंदो। हाणे फ़क़ति उहा ई उमेदु आहे, ईंदड़ ईद जे अचण खां अॻु पाण ॿिन्ही में प्यार जे वेरियुनि पारां पैदा कयल ग़लतफ़हमियूं दूरि थी वेंदियूं। वरी बि हिकु दफ़ो पाण ॿई हिकु थी वेंदासीं ऐं गॾिजी ईद जूं ख़ूब ख़ुशियूं मल्हाईंदासीं। ऐं आख़िर में उहो ई त पंहिंजो ख़्यालु रखिजांइ।